एतिरो अफ़सोस मूंखे हिननि खेतनि जे सड़न जो न आहे जेतिरो अफ़सोस मूंखे पंहिंजे आबादगारनि जी ख़ामोशी जो आहे। अड़े 2 महीननि खां वठी असांजे वाहन में वारी पई उॾे ऐं असांजा आबादगार मौजज़े जे इंतज़ार में हिक ॿिए जो निगाहूं ॾिसनि वेठा त अॼु न त सुभाणे असांखे रिलीफ मिलंदो, पर इहा ख़ामोशी घर में वेही रहणु असां आबादगारनि जो मौत आहे। ऐं असां एतिरा हीणा थी विया आहियूं जो पंहिंजो मौत क़बूले घरनि में वेही रहिया आहियूं। अफ़सोसी करे सघिजे थो। अड़े हिननि रियासत जिबरी तौर ते बदीन जो पाणी बंदि करे असांजो मुआशी क़तलाम करे छॾियो आहे। असां खां जियापो खसे छॾियो आहे ऐं तॾहिं बि असां ख़ामोशी जो रोज़ो रखी घरनि में वेठल आहियूं। ईअं कॾहिं बि असांखे हक़ न मिलंदो। जेकॾहिं हक़ वठिणो आहे त अहिड़ी त ज़ोरदार तहरीक हलाइणी पवंदी। कॾहिं बि को पाणी ते सियासत करण जो न सोचे, कंहिं बच्चनि जी रोज़ी ते नुंहुं न ॾे, कंहिं ग़रीब जी निड़ीअ ते लत ॾेई हुनजो रिज़क़ बंदि न करे। अहिड़ी ज़ोरदार तहरीक हलाइण जे करे असांखे हक़ मिलंदो। तॾहिं ई असांजो क़तलाम बंदि थींदो, तॾहिं ई असांजी सिंध सरसब्ज़ थींदी। यादि रखी छॾियो, हीअ ख़ामोशी बदीन ऐं मीरपुर ख़ास खे हिकिड़ी सहराए थर सां ज़रूरु गॾींदी ऐं असां चवंदासीं त हीउ बि खितो हूंदो हो जेको आबाद थींदो हो जिते मौजूं हूंदियूं हुयूं ऐं हिन ख़िते खे बेराज सॾिबो हो।